रहड़की में हाजी अल्लाह बख्श रहड़ जे नाले सां क़ाइमु कयल डिस्पेंसरी जी इफ़्तिताही तक़रीब मुनक़द। रहड़की वेझो रहड़की में हाजी अल्लाह बख्श रहड़ जे नाले सां क़ाइमु कयल डिस्पेंसरी जी इफ़्तिताही तक़रीब मुनक़द कई वई, जंहिंमें डिप्टी कमिश्नर घोटकी मंज़ूर अहमद कंडाणी ऐं ज़िले सतह ऑफिसर घोटकी राव आफ्ताब ख़ासि महिमान तौरु शिरकत कई। महिमान रिबन काटे डिस्पेंसरी जो बाक़ाइदा इफ़्तिताह कयो। उन मौक़े ते डीसी घोटकी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त डीएचओ घोटकी रहड़की कम्युनिटी जे सहकार सां ही डिस्पेंसरी क़ाइमु कई वई आहे, जिते सभई मरीज़ इलाज लाइ अचनि था। हिननि चयो त डिस्पेंसरी खे वधीक बहितर बणाइण लाइ हर मुमकिन कोशिश कई वेंदी। संदसि चवणु हो त कुझु ॾींहं अॻु रावती में पिणु मेडिकल कैंप लॻाई वई हुई ऐं कोशिश कई पई वञे त अहिड़ी सहूलियत रावती जे इलाइक़े में पिणु फराहम कई वञे। डीसी वधीक चयो त ज़िले घोटकी में मल्टीनेशनल कंपनियूं जहिड़ोकि एग्रो फर्टिलाइज़र ऐं माड़ी एनर्जीज़ समेत ॿियूं कंपनियूं मौजूदु आहिनि, जिन इंतज़ामिया सां जल्द मुलाक़ात करे रहड़की डिस्पेंसरी जो दौरो करण ऐं वधीक सहूलियतूं फराहम करण बाबति ॻाल्हि ॿोल कई वेंदी। इफ़्तिताही तक़रीब में एमएस डॉक्टर सरफराज शाह, ज़िले काउंसलर परेल खान रहड़, यूसी चेयरमैन आलम खान रहड़, डॉक्टर अब्दुल सत्तार समो ऐं ॿियनि पिणु शिरकत कई। तक़रीब में आयल महिमान खे सिंध जी सक़ाफ़त अजरक पाराया विया।